कैंसर जो मर्ज़ इंसान लाइ मौतमार बीमारी हूंदो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे करे इन जे इलाज जा बि मुख़्तलिफ़ तरीक़ा हुजनि था, जिन खे माहिर ॾींहों ॾींहुं सवलो करण जी कोशिश कंदा रहंदा आहिनि। अहिड़ी हिक कोशिश कंदे सिहत जे माहिरनि हिक अहिड़ी पटी इजाद कई आहे जेका चमड़ी जी कैंसर सां मुक़ाबिलो करण जी सलाहियत रखे थी। इहा पटी चमड़ी जे ख़तरनाक कैंसर वारे क़िस्म मेलेग्नेंट मेलानोमा जे ख़ात्मे वारी सर्जरी कराइण खां पोइ मुतासिरनि जे जिस्म ते लॻाई वेंदी, जेका बीमारी खे ॿीहर थियण या वधण खां रोके सघे थी। इन क़िस्म जी कैंसर में मुब्तला मरीज़नि जे जिस्म जे मुतासिर हिसे खे कटे धार कयो वेंदो आहे। जंहिं बावजूद बि इहे ख़दशा ज़रूर हूंदा आहिनि त कैंसर जा सेल जिस्म जे कंहिं बि हिसे में फैलिजी विया हूंदा, जेके इहो मर्ज़ ॿीहर फैलिजण जो सबबु बणिजी सघनि था। तैयार कयल इहा कैंसर जे बचाव वारी पटी मुतासिरनि जे जिस्म जे कटियल हिसे ते लॻाइजे त इहो मर्ज़ ॿीहर थियण जा ख़तरा ख़तम थी वञनि था। पर अहिड़े मक़सदनि लाइ पटी लॻाइण वारे इन अमल खे लगातार कुझु हफ़्तनि खां पोइ वरजाइण ज़रूरी आहे।